बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाजरीन। सोजरो न्यूज़ में भलीकार मीरपुर माथेलो में सोजरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सोमरो बोजिब मीरपुर माथेलो में जिस्कम तरफा शहीद सरमद सिंधी जी 25वीं वरसी जिस्कम मीडिया सेंटर में मल्हाई वई। तकरीब में कारकुनन शहीद सरमद सिंधी जी तस्वीर आडो गुल रखी मोमबत्तियों बारे भेटा पेश कई। उन मौके ते खिताब कंदे जिस्कम ज़िले सदर फ़कीर रमज़ान कलवड़ मीर हसन लाशारी एडवोकेट नदीम मलाणो हनीफ सूमरो डाडू डहर कामरेड अशोक गोल्डन सनाउल्ला चाचड़ ऐं ॿियनि चयो त शहीद सरमद सिंधी सिंध सैयद जो सचो आशिक़ हो ऐं सॼी उमिरि सिंध जे क़ौमी तहरीक खे मज़बूत करण लाइ क़ौमी गीत ॻाए झरजंग आज़ादी जो आवाज़ पहुचायो। उन्हनि चयो त साईं GM सैयद शहीद बशीर ख़ान कुरैशी ऐं शहीद सरमद सिंधी जी मिशन खे पाए तकमील ताईं पहुचाइण लाइ क़ौमी तहरीक मैदानी अमल में आहे।